अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां औरंगजेब सागर, अभी ॾिसी रहिया आहियो G1 न्यूज़। जी बिल्कुल, अॼु असांजी स्टूडियो में मौजूद आहिनि बहितरीन लेखक आहिनि, अदबी संगत शाख देहकी सां तालुक़ अथनि। साईं मोहतरम अली हसन सुमरो साहब तखल्लुस साईं जो खाकी आहे, जेके असांजी स्टूडियो में मौजूद आहिनि, तन खे असीं वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, महिरबानी साईं। सभ खां पहिरें मां तव्हांखे इहो सवाल कंदुसि, तव्हां सुठा लेखक आहियो ऐं सफ़रनामो बहितर सुठे नमूने सां लिखी सघो था ऐं काफ़ी सारियूं लिखणियूं तव्हांजियूं आहिनि। मां सभ खां सवाल इहो पुछंदुसि त अव्हांखे लिखण जो शौक़ु कॾहिं थियो ऐं इनजी कहिड़ी वजह आहे ऐं इन मुतालिक़ कुझु असांखे आगाह कजो। महिरबानी साईं। असल में मुंहिंजो तालुक़ु जेको आहे हिकिड़ो निहायत ग़रीब घराणे सां आहे। मुंहिंजा पेरेंट्स वीचारा एतिरा ग़रीब हुया जेके मूंखे तालीम न ॾेई सघिया। पोइ इहा हिकिड़ी हसरत हुई मुंहिंजी तालीम फेराइण जे लाइ। लिखणु पढ़णु मुंहिंजो उतां ई शुरू थियो। मुंहिंजो लिखण सां उन टाइम दिलचस्पी चइजे, दिलि लॻी चइजे, उन वक़्त खां वठी आहे। सो इन करे मां पोइ मज़दूरी बि कंदो रहियुसि, उन सां गॾोगॾु मां पढ़ंदो बि रहियुसि, लिखंदो बि रहियुसि। उन टाइम खां वठी इहो मूंखे शौक़ु आहे। सही बिल्कुलु, तव्हां महिनत कश आहे, मज़दूर आहियो। असां जॾहिं तव्हांखे ॾिठो आहे त अक्सर तव्हांखे ही पुराणे दौर जी जंहिंखे असां चऊं तुर्की टोपी, इहा त पातल, इन जो छा राज़ आहे? कुझु इहो त असांखे नाज़रीन खे ॿुधाईंदा। इन जो राज़ इहो आहे साईं, मुंहिंजो चाचो हूंदो हुओ हिकिड़ो, उहो घणो पाईंदो हुयो, मां उनखे ॾिसंदो हुउसि। नंढो हुयुसि मां, उहो बि ड्राइवरी कंदो हुयो कंहिं काउंसलेट वटि। पोइ चाचो मुंहिंजो पाईंदो हुओ, मूंखे वणंदी। पोइ मां चवंदो हुउसि मां बि वॾे लाइ इहा टोपी पाईंदो। पोइ इन करे मां पाईंदो आहियां। बिल्कुलु सही। असां जॾहिं ॾिठो आहे लिखण जे हिसाब सां त हिन वक़्त ताईं तव्हांजूं केतिरियूं किताबूं शाये थी चुकियूं आहिनि ऐं केतिरनि ते कमु हले पियो, तफ़सीली असांखे थोरो आगाह कंदा। साईं किताबूं त इलाही मूं लिखियूं आहिनि, पर उहे अञा छपजी न सघियूं आहिनि, छो त इन लाइ पैसो घुरिजे। बाक़ी शर सरदारनि ते मूं लिखियूं आहिनि 3 किताबूं, 2 उर्दू में आहिनि। हिकिड़ी आहे त शर सरदार तारीख़ आईने में, ऐं ॿी आहे शख़्सियत मीर साहिब ख़ान शर साहिब जे डोनेशन सां, उनजे पंहिंजो मदद सां, ताउन सां मूं इहे 2 किताबूं लिखियूं। 3 किताब लिखी मां सिंधी में पंहिंजे मौसम सरदार अहमद यार ख़ान शर साहिब ते, शर कबीले जो, शर बिरादरी जो 7हों सरदार तारीख़ जे आईने में। ऐं 4थी किताब मूं पंहिंजी आत्मकथा ते लिखी आहे, पंहिंजी ज़िंदगी जा जेको वयो वापिरियो उन ते लिखी आहे साईं। ॿियूं मज़हबी बि किताबूं आहिनि जेके अञा अनमुकमिल आहिनि, उहे छापाइणियूं आहिनि। उहो उनजे लाइ थोरो पैसो खपे, इन करे उहे न छापिजी सघियूं। साईं, मां सवाल जेको मूंखे पहिरें करणु घुरिबो हुयो, सो मां न करे सघियुसि। तव्हां बचपन किथे गुज़ारियो ऐं पंहिंजी प्राइमरी तालीम किथां हासिलु कई, इन मुतालिक़ कुझु असांखे आगाह कजो। साईं, मुंहिंजो बचपन त उबाड़े लॻ लांघो ॻोठ में, पंहिंजे नाने अब्दुल्ला जे ॻोठ में मां जनमु वरितो। मुंहिंजो वालिद साहिबु हारी हुयो। पोइ असां उतां वरी माइग्रेशन करे वॾनि मुंहिंजे चाचे जे मशवरे ते असां उबाड़े में आयासीं 1965 में। पोइ मां प्राइमरी तालीम जेका आहे उबाड़े जे प्राइमरी स्कूल मां हासिलु कई। पोइ असां कंहिं घरेलू झगड़े जे करे डेरकी शिफ्ट थी वियासीं। पोइ डेरकी में जेको आहे मूंखे वॾनि कोन पढ़ायो, उन्हनि चयो असां ग़रीब आहियूं, का महिनत मज़दूरी कर। पोइ मां हीअ महिनत मज़दूरी कई, 9 रुपया ॾियाड़ी ते मां सिलताकारी बि खई, पर मूंखे शौक़ु हुयो तालीम हासिलु करण जो। पोइ मां अतीक प्रैक्टिकल इंग्लिश टीचर जा किताब जेके हुया उहे वठी पोइ पाण मुरादो पढ़ंदो बि हुयुसि, लिखंदो बि हुयुसि। तव्हां लिखण मां कंहिंखां सिखिया वरिती या हिकिड़ो को कुदरती फ़न हुयो जेको तव्हांखे, जेके कुदरती अंदरि जो हिकिड़ो इंसानु हुजे तव्हांखे लिखण ते मजबूर कयो? इहो साईं कुदरती हुयो। मां सिखिया त ज़ाहिर आहे, त हाणे हर माण्हू सिखिया वठंदो आहे। प्राइमरी में मां वरिती, 5 दर्जा मां पास कया। 6 में मां को 6-7 लेसन्स पढ़ियुसि त मूंखे वॾनि कढाए छॾियो। उन्हनि चयो बाबा हाणे असां जेको आहे सो तूं बि का मज़दूरी कर, जेकॾहिं न त घर नथो हले, पेट नथो पले। पोइ मां सिरताकारी खईंसीं, 9 रुपया ॾियाड़ी। इहा भाण फैक्ट्री जेका आहे पाक सऊदी उन टाइम ठहे पई। सही। जीअं त तव्हां पाण पहिरें सवाल में हिकिड़ो चयो त अक्सर जेको आहे शर सरदारनि ते लिखियो आहे। तव्हां अहमद यार शर सां काफ़ी टाइम जेको गुज़ारियो, बहैसियत तव्हां हिकु लेखक, तव्हांखे हू हिकिड़ी क़बाइली सरदार ऐं तव्हां हिकिड़ी लेखक शख़्सियत, तव्हां हुनखे कीअं महसूसु कयो उन शख़्सियत खे, जो तव्हां मुतासिर थिए ऐं उन्हनि ते काफ़ी सारियो उन तां मवाद हिकिड़ो चाहे कयो जेको लिखियो, इन मुतालिक़ कुझु असांजे ॾिसंदड़ नाज़रीन खे आगाह कजो।
साईं सरदार अहमद यार ख़ान हुयो त क़बाइली सरदार, पर हू हिकु अनमोल शख़्सियत हुई। हुन में एहसास ऐं ग़रीबनि जी हमदर्दी हद खां वधीक हुई। तमामु हिकिड़ो बहितरीनु माण्हू हुयो। मुंहिंजो आइडियल पर्सन आहे सरदार साहिबु। मां उन खां घणो कुझु सिखियो। हालांकि उहो ईअं सम्झो उहो मुंहिंजो उस्ताद हुयो। मां जॾहिं संदसि मुलाज़िम थियुसि त मां हिकिड़ो ॼटु हुयुसि, मूंखे का ख़बर ज़माने जी कान्हे। पोइ सरदार साहिबु MPA थिया, मूंखे ड्राइवर रखियऊं पाण सां गॾु। उन सां गॾु वरी पोइ मुंहिंजो जेको तालीम जो पाण मुरादो हासिलु करण जो शौक़ु हो, उन करे पोइ मां थोरो घणो अंग्रेज़ी लिखणु पढ़णु सिखियुसि। पोइ मूंखे PA जा फ़राइज़ बि ॾिनऊं गॾोगॾु। पोइ ईअं थींदो थींदो आस्ते आस्ते मां उन खां घणो कुझु सिखियो साईं सरदार साहिबु। जी मोहतरम अली हसन ख़ाकी साहिबु, जी तव्हां अक्सर असां ॾिसंदा आहियूं ॿाहिरि मुल्कनि में, पर असांजी सिंध में ख़ासि तौर ते इहो रिवाज़ घटि आहे त अक्सर जेके ॿाहिरि उहे पंहिंजूं डायरियूं लिखंदा आहिनि उनमें, पर असां वटि हिते सिंध में लोकल रुझान नाहे। पर उन हूंदे बि तव्हां डेली बेसिक जे हिसाब सां तव्हां पंहिंजूं मुकमिल डायरियूं लिखो था, हर ॾींहं जी यादगिरियूं लिखो था। इन जो छा वजह आहे, इन जो छा सबबु आहे? कुझु असांजे नाज़रीन खे, असांजे जीवन न्यूज़ जे ॾिसंदड़ नाज़रीन खे आगाह कयो त इहो आख़िर छा आहे, या हीउ करणु घुरिजे या न करणु घुरिजे, इन कौल फेल खे कीअं था सम्झो? साईं इहो तमामु सुठो आहे, इंसान खे डायरी लिखणु घुरिजे। छो ज़िंदगी जा जेके लाहा चाढ़ा हूंदा आहिनि माण्हू खे यको यादि न रहंदा आहिनि, पोइ इन करे उनखे कलम बंदि करणु घुरिजे। ॿियो मां इन करे लिखणु शुरू कयो, साईं जो मुंहिंजो जेको हिकिड़ो तालुक़ु हुयो तमामु इंतिहाई ग़रीब घराणे सां हो। मूंखे वरी अलाह ताला अहिड़ियूं नियामतूं ॾिनियूं जो हाई क्लास जे जीअं सरदारनि या अमीरनि या बिज़नेसमैननि खे हूंदियूं। मिसाल हाणे तव्हां PC जहिड़ा होटल ॾिसो, या शेराटन जहिड़ा होटल ॾिसो, या मदीना मुनव्वरा या मक्कातुल मुकरमा, सरदार ग़ुलाम अहमद ख़ान, सरदार अहमद यार ख़ान जी संगत में उन्हनि सां गॾु उमिरो करणु, उन्हनि सां गॾु रहणु, उन्हनि सां गॾु खाइणु, इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी वॾी अलाह ताला जे तरफ़ां नियामत हुई। पोइ मां इन्हनि खे नोट करण जे करे इहे डायरियूं लिखणु शुरू कयूं। तव्हां हिकु सफ़रनामो बि काफ़ी सारो लिखियो आहे, ऐं तव्हां कहिड़े कहिड़े सफ़रनामा लिखिया आहिनि ऐं किथे किथे सफ़रनामे जे हिसाब सां तव्हां विज़िट कया आहिनि, इहो त असांखे ॿुधाइजो। साईं सफ़रनामा मां तक़रीबन पाकिस्तान खां 8 दफ़ा ॿाहिरि वियो आहियां। 7 दफ़ा भले पार जे सफ़र ते वियो आहियां। इहा अल्लाह ताला जी वॾी सआदत आहे। 1991 में सरदार ग़ुलाम अहमद ख़ान ऐं सरदार अहमद यार ख़ान शर साहिब सां मां वियुसि, ऐं उन खां बाद में 2011 में ॿीहर सरदार अहमद यार ख़ान मूंखे वठी वियो। 2012 में उनजो साहिबज़ादो मीर इम्तियाज़ अहमद यार ख़ान वठी वियो। 2013 में सरदार जो भाइटियो मीर साहिब ख़ान शर साहिब मूंखे वठी वियो। ऐं वरी उन साॻे ई साल जे साॻे ई महीने अप्रैल में वरी संदसि वॾो साहिबज़ादो मीर इम्तियाज़ अहमद यार ख़ान ॿीहर मूंखे सऊदी अरब वठी वियो। ऐं उन खां बाद में 2017 में पंहिंजो चेयरमैन, साबिक़ चेयरमैन टाउन कमेटी ॾेरकी मोहतरम मुनीर अहमद ख़ान माहिर साहिबु मूंखे उमिरो करायो। सो मां 7 चक्कर भले पार वियो आहियां, पर मुंहिंजा 7 रुपया बि पंहिंजा ख़र्च कोन आया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हिकु दफ़ो असां वञणा त हुयासीं उमिरि ते, पर मीर साहिब ख़ान जी उमिरि नंढी हुजण जे करे वीज़ो न पियो लॻे। पोइ मीर साहिबु चयो त हाणे पाण दुबई हलूं था। दुबई जो प्रोग्राम हुयो, पर कंहिं दोस्त हुनखे सलाह ॾिनी त साईं तव्हां दुबई न वञो, दुबई तमामु महांगी आहे, तव्हां सिर्फ़ु इमारतूं ॾिसी मोटी ईंदव, उन खां बहितर आहे तव्हां बैंकाक हलिया वञो, थाईलैंड वञो। पोइ उन थाईलैंड जॾहिं मां वियुसि त पोइ मूंखे पछताव थियो त इहो सफ़र मूंखे न हुजे हा लिखियलु त भलो, छो त उहो असांजे ॾाह जो न हुयो। पोइ इन करे अलाह जी महिरबानी असीं मां 8 दफ़ा मुल्क खां ॿाहिरि वियो आहियां। 8 रुपया मुंहिंजा ज़ाती ख़र्च न आया, न को मुंहिंजी औकात बि आहे। पासपोर्ट बि इन्हनि अमीरनि ठाराए ॾिना। साईं हिन वक़्तु जेको ॾिसूं पिया हिन दौर में सिंध में अक्सर जेको आहे टेक्निकल दौर अची वियो आहे, मोबाइल ते माण्हू पढ़नि था, लिखनि था, किताबुनि खां रुझान हटिजी वञे पियो। तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव असांजे सिंध जे नौजवाननि खे त उहो लिखण टाइम जीअं लिखजे, ख़तो किताबत, किताब मवाद ऐं मुख़्तलिफ़ इन्हनि मुतलिक़ असांजे नौजवाननि खे सिंध जे जेके शऊरबंद आहिनि उन्हनि जे वालदेन ताईं अवां कहिड़ो पैगाम ॾींदा हुए, ऐं छा उहे बाक़ी इन तरफ़ राग़िब आहिनि या बिल्कुलु हिन वक़्तु ख़ामोश थी चुका आहिनि? साईं तालीम त तमामु बहितरीनु शइ आहे, ऐं उन सां गॾोगॾु किताब ऐं लिखणु जेको आहे उहो हे जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इन जी का बका कान्हे। इहो अॼु आहे, सुभाणे लाइ को वरी ॿी का जदीद शइ अची वञे या इहे ख़तमु थी वञनि, या को अहिड़ो प्रॉब्लम थी वञे। किताब लिखणु पढ़णु जेको आहे, लिखणु तमामु ज़रूरी आहे साईं। हा साईं, जीअं त ॻाल्हि चयो त लिखण जे शौक़ जे हिसाब सां छा तव्हांजी औलाद में इहो लिखण वारो शौक़ु आहे या उहो बि तव्हांजी औलाद में बि इहो शौक़ु नाहे?
इन मुतलिक़ तव्हां छा चवणु आहे? साईं, मुंहिंजी औलाद में लिखण पढ़ण जो शौक़ु ज़रूरु आहे। मुंहिंजो वॾो पुटु असदुल्ला जेको आहे उन ग्रेजुएशन कई आहे। मुंहिंजो ॿियो नंबर पुटु सैफुल्ला जेको आहे उन इंटर पास कई आहे। अॻिते बि तालीम हासिलु कंदो इंशाल्लाह। उन्हनि खे हाणे कारोबार बि कढी ॾींदा आहिनि। प्रिंटिंग प्रेस ॿिन्ही भाइनि खे हलाईंदा आहिनि, असद प्रिंटर, सैफ प्रिंटर जे नाले सां। ज़ाहिर आहे उन्हनि खे बि तालीम सां शौक़ु आहे। तव्हांजो भला फोटोग्राफर सां बि, छो त तव्हां का फील्ड अहिड़ी छॾी न जंहिंमें तव्हां वर्क न कयो हुजे, फोटोग्राफ तरफ़ बि तव्हांजो जेको आहे शौक़ु थियो? फोटोग्राफी ते पहिरियों मां पाण ड्राइंग बि कंदो हुउसि, हथ ते बि इहे अदाकारनि जा इनाज हुसैन भट्टी उन ज़माने जा अदाकार हूंदा, हिननि खे असां उन जा स्क्रैच चइबा आहिनि छा उहे ठाहींदा हुआसीं। नंढेला जो शौक़ु हुयो मूंखे, ऐं फिल्मी दुनिया सां बि घणो शौक़ु रहियो, ऐं शरारती बि मां हुउसि। पोइ मूंखे रंगीलो करे छॾींदा हुआ नंढपण में, बचपन में दोस्त। पोइ इहे शौक़ु त रहिया असांजा। जी मोहतरम अली हसन खाकी साहब, जी त अॻे दौर में, पुराने दौर में तव्हां माशाल्लाह काफ़ी वक़्तु गुज़ारियो आहे। एॾो मां तव्हांखे चयो कोन थो चवां त तव्हां पर तॾहिं बि जहिड़े दौर ऐं असांजी जहिड़ी सिंध में असांजो पोइते पियल इलाइक़ो, उन दौर में तरक़ियूं या कैमराऊं घटि हूंदियूं, पर तंहिं हूंदे बि तव्हांजूं यादगिरियूं जीअं असां तव्हांजा एल्बम ॾिठासीं, उनमें काफ़ी सारा अहिड़ा फोटो हुया जेके तव्हां उनखे महफ़ूज़ रखिया आहिनि पाण वटि कैमरा जी अख सां। त इहो शौक़ु तव्हां में कीअं रहियो ऐं इनखे तव्हां कीअं पिया सम्झो? इहो साईं मूंखे नंढपण खां ई शौक़ु हुयो फोटू कढाइण जो। फोटो स्टूडियो त तमामु घटि हूंदा हुया, पर शौक़ु ख़ातिर उतां कढाईंदा हुआसीं। पोइ जीअं मां सरदार अहमद यार ख़ान वटि आयुसि त पोइ वरी सरदार साहिबु सुठी हिकिड़ी कैमरा असांजे अर्ज़ु करण ते वठी ॾिनी। पोइ असां सरदार साहिब जे ई ख़र्चे ते फ़ोटू कढंदा हुआसीं, यादगिरी जेके सुठा पॉइंट हूंदा हुया, कोमरी आहे, कराची आहे, या मुल्क या मुल्क खां ॿाहिरि, पोइ इहे उन सरदार साहिब जी कैमरा में असां कढंदा हुआसीं फ़ोटो। से अॼु जी सिंध में जीअं ॾिसो पिया करंट इशू जे हिसाब सां मां थोरो हिकिड़ो सुवालु पुछंदुसि त असांजे सूबनि में ख़ासि तौर ते असांजो सिंध सां माइटरी मां वारो सलूक थिए पियो। पाणी जे हिसाब सां कैनाल ठाहे असांजी सिंध जेके दरिया सिंधु दरिया मां उहो पाणीनि जा कैनाल ठाहे ॿिए सूबनि में ॾिना वञनि पिया, जेके बुनियादी राइट्स आहिनि असांजा ग़ज़ब कया पिया वञनि। इन मुतालिक़ तव्हां कुझु आगाही ॾींदा, छा ॼाणा तव्हां इन मुतालिक़ कीअं था सोचो इन फेल खे? सही फेल त ज़ाहिर आहे हिकिड़ो नाइंसाफ़ी ते मबनी आहे। केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जेके अयां आहिनि त असां सां ज़्यादती थिए थी पई, ॾाढो हमेशह हिन सां कंदो आहे, पर इहा मुल्क जी बका लाइ या क़ौम जे लाइ बहितर शइ न आहे जो हिकिड़ो वॾो भाउ हुजे या को ताक़तवर हुजे उहो कमज़ोर ते ॾाढ करे या उनजा हक़ खाए, इहा ॻाल्हि सुठी न आहे। माना इनखे जीअं आम माण्हू बि ग़लति सम्झे थो, तव्हां बि उनखे शइ खे ग़लति था सम्झो। त मां ॿियो सुवालु इहो कंदुसि त जेके अॼु जा जेके असांजा नौजवान आहिनि, जीवन न्यूज़ जा ॾिसंदड़ जेके सामीन आहिनि, ऐं उन्हनि जे लाइ तव्हां ख़ासि अहिड़ो पैगाम कहिड़ो ॾियणु पसंदि कंदव जेको तव्हां असांजे जीवन न्यूज़ जे तवसुस सां उन्हनि ताईं पहुचे? सही मां नौजवाननि खे इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त सभ खां पहिरियों त उहे तालीम हासिलु कनि ऐं हक़ीक़ी तालीम हासिलु कनि, कापी कल्चर न अपनाइनि, ऐं उन खां बाद महिनत कनि। जेतिरो थी सघे उहे पंहिंजी ज़िंदगी खे, पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारीनि ऐं कंहिंजे बहकावनि में न अचनि, कंहिं ग़लति इन एक्टिविटीज़ में न अचनि। थी सघनि जेतिरो उहे महिनत कनि, शराफ़त अपनाइनि, सुहिणे नमूने सां भाईचारे सां रहनि, पाण खे पाण संवारीनि, पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु बहितर कनि। जी बिल्कुलु तव्हां सही चयो, मुल्क ऐं क़ौम लाइ बहितर हुजे न। इंसान में काफ़ी सारियूं अहिड़ियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, के त ज़िंदगी में इंसान पूरियूं करे वेंदो आहे, ऐं के अहिड़ियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि जेके अणपूरियूं रहिजी वेंदियूं आहिनि। तव्हांजी का अहिड़ी ख़्वाहिश जेके अणपूरी रहिजी वई हुजे ऐं तव्हां चाहियो पिया त मां उहा ख़्वाहिश पूरी करे सघां? साईं बिल्कुलु इंसान जूं ख़्वाहिशूं काफ़ी अधूरियूं रहिजी वेंदियूं आहिनि, पर मुंहिंजी सभ खां वधीक अधूरी ख़्वाहिश तालीम हासिलु न करे सघण हुई, आला तालीम, चाहे उहा दुनियावी हुजे या दीनवी तालीम हुजे। इहो मुंहिंजी हसरत आहे त मां पंहिंजे वॾनि जी गुरबत जे करे न हासिलु करे सघियुसि। जी नाज़रीन, इन सां गॾु असांजो अॼु जो प्रोग्राम हिते पूरो थियो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿी शख़्सियत सां तव्हां सां मुलाक़ात कराइबी, उन सां हाल अहवाल कबा, इन खां मोकिलायूं। उनखां पहिरीं मां तव्हांखे इहो चवंदुसि त असांजे जीवन न्यूज़ जे पेज खे जेको आहे लाइक कयो, फॉलो कयो ऐं कमेंट कंदा कयो, ऐं इन सां ई जेको आहे असांजो पेज मोनेटाइज़ थींदो ऐं असां सुठा में सुठा प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाए सघंदासीं।
इन सां गॾु अॼु प्रोग्राम पूरो थियो। वरी ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿी शख़्सियत सां असां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान औरंगज़ेब सागर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वारी।